नंबर चइबो पर पहिरीं 68 पोइ 70। अव्यय अपारं निराधारं विश्वसुकारं जगपालं स्वयं सहारं भवनिधितारं जगदाधारं दुःखटालं धनवपुष्यामं नाम अनामं परमसुधामं रहवासी पादनमामं पूरणकामं श्रीटेउरामं सुखराशि पादनमामं पूरणकामं श्रीटेउरामं सुखराशि श्रीटेउरामं सुखराशि करिया वंदना थो सदा सतगुरु टेउराम बिना बिन कर मन कृपा करे जिन दिनी आत्म माम कटिया विकार कलेश सब पिण दिना गुण अभिराम ग्वाला पूरण धाम पहुँचायो तिन पल में ग्वाला पूरण धाम पहुँचायो तिन पल में मुंहिंजा सतगुर दीन दयाल दयाल मुंहिंजा सतगुर दीन दयाल सदा कृपाल टेऊराम प्यारा वञा तो तां बल बलहारा वञा तो तां बल बलहारा मुंहिंजा सतगुर टेऊराम मुंहिंजा सतगुर दयाल सदा ओ मुंहिंजा सतगुर दीन दयाल मुंहिंजा सतगुर दीन दयाल सदा कृपाल टेऊराम प्यारा वञा तो तां बल बलहारा वञा तो तां बल बलहारा छॾे शहर वैराग वसायो तो छॾे शहर वैराग वसायो तो जंगल में मंगल बनायो तो छॾे शहर वैराग वसायो तो जंगल में मंगल बनायो तो सर्दिया ऐं गर्मीअ जात कया सहारा 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 भले भले हारा वञा तो भले भले हारा मुंहिंजा सतगुर दीन दयाल मुंहिंजा सतगुर दीन दयाल सदा कृपाल टेऊराम प्यारा वञा तो तां बल बलहारा वञा तो तां बल बलहारा प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परमादरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम हाँ ॿुधिया साईं टेऊराम साहिब जेके सदाई समदृष्टि में रहंदा। समदृष्टि हिकिड़ी उत्तम शइ आहे
ज्ञान जी आखिरी मंजिल आहे। परमात्मा असांखे बुद्धि ॾिनी आहे त भेदभाव मिटायो। छा चयूं? परमात्मा असांखे अकुल छो ॾिनो आहे, बुद्धि छो ॾिनी आहे, सम्झ छो ॾिनी आहे, विवेक छो ॾिनो आहे? जीअं भई हंस खे हिकिड़ी चुंहिंब मिली आहे। छा चयूं? हंस पखीअ खे हिकिड़ी चुंहिंब मिली आहे, खीरु ऐं पाणी मिलियल ॾिबो आहे, उहो चुंहिंब विझंदो आहे त उहो हिकु शइ अलॻि करे छॾींदो आहे, हिकु शइ अलॻि करे छॾींदो आहे, हंस कंदो आहे। छा चयूं? इंसान खे बि परमात्मा हिकु चुंहिंब ॾिनी आहे। चुंहिंब माना बुद्धि चओ, अकुल चओ, सम्झ चओ, वीचार चओ, विवेक चओ। इन सां हू वीचार करे त सच छा आहे ऐं कूड़ छा आहे, ऐं कूड़ खे छॾे करे सच जे पासे हले, समानता जे भाव में हले, कंहिंखे घटि या वधि न सम्झे। जीअं न संतनि ॿुधायो तव्हांखे भई चोर ऐं साधूअ में हिकिड़ी ॻाल्हि, चोर मिले या साधू मिले, असांजे लाइ त परमात्मा जो स्वरूप आहे। केरु मुंहिंजी चोरी करे छा कंदो? मूं वटि आहे ई कान त चोरी छा करे सघंदो? ईअं त हुनखे चोरी न करणी आहे। इहो त हर कंहिंखे पंहिंजो वीचार आहे। जॾहिं सभु माल परमात्मा जा, पोइ वरी चोरी छो करे? पर न, माण्हूअ जी आदत आहे। पर चोर हुजे या साधू हुजे, उन जे चोर जे कर्म खां नफ़रत करे सघिबी आहे, चोर खां मिड़ई न। पाप खां नफ़रत कबी आहे ऐं पापीअ खां न। जेकर कोई ख़राबु आहे उनखे तव्हां प्यारु ॾियो, सम्झायो सवली तरह, या भई उन सां तव्हां सुठो हलो त तव्हां सां लॻभॻि ख़राबु न हलंदो। तव्हां मूं सां सुठो हलो, आउं तव्हां सां कीअं हलंदुमि? आउं तव्हां सां सुठो हलां, तव्हां मूं सां कीअं हलंदा? चई साईं तव्हां सम्झो कोन था, अॼुकल्ह संसार ख़राबु आहे। जेको न सिधो माण्हू हूंदो आहे, हर कोई उनखे ॾुख ॾींदो आहे, उन सां ख़राबु हलंदो आहे। शी भाई क़ाइदो त कान्हे, तूं सुठो हलियो हुजी कंहिंसां ऐं तोसां कोई ख़राबु हले, ईअं नथो थी सघे। इहा ॻाल्हि कॾहिं थींदी कान्हे। हा, तूं अभिमान रखी करे कंहिंजो कमु कयो हुजे, तूं सुठो हलियो हुजे, वरी पाण पढ़ायो हुजे, ॿी का ॻाल्हि कजे, उहो तोखे आॾो अची सघे। बाक़ी आउं जेकर सुठो हलां, मूंसां केरु ख़राबु हले, ईअं दुनिया में न थींदो। हिकु जॻह ते न, 1000 जॻहनि ते, लख जॻहनि ते, सभु जॻह ते इहा ॻाल्हि पकी आहे। आउं जेकर सुठो हलां थो सभिनी सां, त मूंसां सभई सुठो हलंदा। साईं टेऊंराम चोर सां सुठो हलिया त चोर बि साईं टेऊंराम सां ख़राबु न हलियो, शरण पियो, गुरू जी शरण वरितई, आसीस वरितई, पूरी वरी ड्यूटी ॾिनई। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त आउं जंहिं महिल सुठो तव्हां सां हलां थो, ओॾी महिल मुंहिंजे मन जी भावना कहिड़ी आहे? इहा हिकिड़ी वॾे वीचार जी ॻाल्हि आहे। जे मुंहिंजी समानता जी भावना आहे, मुंहिंजे मन में विषमता कान्हे, मुंहिंजे मन में घटि वधाई कान्हे, त तव्हांखे ताक़त न आहे मूंसां ख़राबु हली सघो। हीअ त तव्हांजी ॻाल्हि न आहे। साईं टेऊंराम जे जीवन में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आयूं। कंडी हुई, साईं जन कंडीअ जो कॾहिं बुरो कयो कोन, त कंडीअ बि हरू भरो साईं जन जो बुरो न कयो, हरू भर जो तर बि न कयईं। छा चए? तव्हांजे साम्हूं मिसाल आहे। कंडा रहिया पर कंडनि जो मुंहुं न मोड़े छॾियो। न लॻा, छो न लॻा? साईं जन बि हुन सां समानता में हलिया त उहे कंडा बि समानता में हलिया। पर ही त कंडा जड़ आहिनि, कोई चेतन कान आहिनि, वीचार वारा कान आहिनि, जड़ शइ आहे। पर उन बि चयो मिड़ई मञियो, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। वरी चवनि था त भई टंडे आदम दरबार में, अमरापुर दरबार साईं जन जी हुई, त जीअं ॾाकण अॻियां मथां हूंदी हुई, त हुन ॾाकण जे दर ते मथे हिकिड़ो नांग अची वेहंदो हो, ईंदो बगीचे मां, उते अची वेहंदो हो। चई साईं हिन नांग खे मारियूं? ठीक बाबा छो मारियो? हलो आऊं तो हलां। ठीक तव्हां छा हली कंदा? नांग आहे तव्हांखे ॾंग हणंदो? मां हिकिड़ो ईअं सुवालु पुछियुमि, अलाए किथे वे भई सम्झो नांग वेठो हुजे, तव्हां हुन ॾे वेंदा या तव्हां परे भॼंदा? ऐं साईं टेऊंराम जो हल मां थो हलां, नांग खाइण जा। भई आया नांग वटि, चई बाबा
तोखे मिड़ई माण्हू ॾिसी डिॼनि त अॻिते वरी हिते अची न वेहिजां, हेठि पंहिंजी जॻह ते वेठो हुजां बगीचे में। ख़बर वञ छा बाग़ीचे में रहंदो आहे? मालिक आहिनि, सभिनी ख़बर रखंदा आहिनि किथे केरु रहे, इन जी चिंता न आहे। पर साईं टेऊंराम कंहिंसां ख़राबु न हलिया त उन्हनि सां कोई ख़राबु न हलियो। चई साईं पोइ माण्हुनि खे ॾुख ॾिना त सही। चई बाबा ॾुख ॾियण वारा उहे साईं जिन जा पाण ई गुम थिया, उहे ॾुख ॾियण वारा बदिलजी विया हली, उहे सुख ॾियणु लॻा। मूंखे त ख़बर कान्हे पर हिते वेठा आहिनि। ऐं हिकु ॿिया बि प्रेमी जयपुर में हींअर मां आयुसि त हुते ईअं मिलंदा आहिनि, हमेशह मिलंदा दरबार या शेवादारीअ। पोइ ईंदा, पोइ संत चवनि साईं हीउ फलाणे जो पुटु आहे, हिन जो पीउ असांखे गारियूं ॾींदो आहे, घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, हिन जो पीउ हीअं कंदो आहे, ऐं हिनखे हीअ आयो आहे प्रसाद, हिनखे भॼाए कढोसि, हिनखे प्रसाद न ॾियो। चई न बाबा, हिन जा पोयां बि न वधा, हिनखे पहिरीं ॾियो। उहो पाण धणी हो जेको प्रसाद खाइण ईंदो। चई मूंखे भई इहे संतनि जा बि अखर ॿुधल आहिनि, साईं टेऊंराम जा ॿुधल आहिनि, ऐं हाणे शेवा कयां बि थो। उन अञा ताईं पोटा पुट बि शेवा कनि पिया। हिते बि आया आहिनि, पर मां केॾी महिल हर कंहिंखे साम्हूं करे ॾेखारिया कोन थो, पर मूंखे माना पाण धणी जिन जी ॻाल्हि इहा थी, उन्हनि ॻाल्हि सम्झाई साम्हूं। मां जेकर तव्हां सां बुरो नथो हलां त हिकिड़ो क़ाइदो आहे, मुंहिंजे मन में कोई पढ़ाइण जी ज़रूरत न आहे। मां वरी तव्हांखे ॾेखारियां कोन थो भई मां त तव्हां सां हीअं हलियुमि, मां त हिन सां हीअं हलंदो आहियां। अरे तोखे भॻवानु नथो ॾिसे छा? परमात्मा ॾिसे थो। तूं उन में परमात्मा सभिनी में ॾिसी करे ऐं कंहिंखे ॿुधाए न, सम्झो मां हिन सां ख़राबु या सुठो हलियुमि त वरी भॻवानु उहो मूंखे ॾिसे ई थो। पर असां वरी उबतो कमु कंदा आहियूं। उबतो कमु कीअं कंदा आहियूं ॿुधायो त प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। मां ईअं छो चवंदा भई सभई जीअं चई सघनि, हर भर ईअं न त आऊं अकेलो चवां। ऐं ॿियो वरी छा आहे, ड्यूटी मुंहिंजी आहे, मां चवां थो तव्हां चओ न चओ, कोई ठेको तव्हांजो न आहे। तव्हांजो ठेको न आहे, मुंहिंजो ठेको आहे। जेको चए त चए, वाह वाह, लख महिरबानियूं, ऐं न चए त सही सिधी ॻाल्हि आहे। उबतो कीअं कंदा आहियूं? ॿ माताऊं पाण में विढ़ी पयूं। छा चयूं? ॿ माताऊं पाण में विढ़ी पयूं। पोइ कंहिं कुझु चयो, कंहिं कुझु चयो, कंहिं धक हयो, कंहिं मुक हई। पोइ आख़िर हिकिड़ी माता पुॼी न सघी। ज़रूरु थींदो न, ॿ ॼणा विढ़नि, हिकिड़ो खटंदो, हिकु हाराईंदो। हाणे जेका न हाराए वई, उहा वरी चए थी तोखे भॻवानु ॾिसंदो ई। छा चईसि? मां पियो पुछां हिनखे भॻवानु मुंहिंजो हीउ जो हेतिरो तव्हां खिटको कयो, भॻवानु कोन पियो ॾिसे छा? हुनखे ॾिसे या न ॾिसे, तोखे न ॾिसे भॻवानु? तव्हां चाहियो ई कोन था त भॻवानु असांखे कोई ॾिसे, त पोइ भॻवानु तव्हांखे छो ॾिसंदो? हुनखे ई ॾिसंदो न, हुनखे ई साथ ॾींदो न। पर वीचार करण जी ॻाल्हि आहे, भॻवानु ॾिसे पियो, मूंखे बि ॾिसे पियो। छा चयूं? हाणे तव्हां हेतिरा वेठा आहियो, जेकर इहे ई अखर खणी सोपता करे छॾियो भई भॻवानु मूंखे ॾिसे पियो, पोइ आऊं जहिड़ो कयां? ऐं माना केर बि जेकर इन ॻाल्हि खे ख़ाली उबतो कयो, मूंखे त उबतो सुबतो अलाए छो, अलाए किथां खां आदत पइजी वई आहे, हर कंहिं ॻाल्हि खे ऊंधो बि कयां, सूंधो बि कयां, वरी ऊंधो सूंधो करे वरी सांधो बि ॾिसंदो आहियां। प्रेम सां चयो श्री राम, डबल छा कजे भाई, प्रेम सां चयो श्री राम। त साईं टेऊंराम साहिब जिन खे ब्रह्म ज्ञान हो, माना समदृष्टि हुई, उन समानता सां पंहिंजे संसार में हलिया। चोर में या साधुअ में हिकिड़ी ॻाल्हि ॾिठनि, ऐं सुख में ऐं दुख में हिकिड़ी ॻाल्हि ॾिठनि। हर कंहिं ॻाल्हि में सम रहणु, इन सां छा थींदो आहे त माण्हू पंहिंजो विरोध ख़राबी छॾे वेंदा आहिनि। मां तव्हां सां बराबरि थो हलां, ख़राब बि नथो हलां। सुठो त भई हाणे कंहिंसां हेॾनि सां सुञाणो ई कोन त हलबो वरी किथां। पर माना भई समानता भाव आहे। भॻवानु करे भई सभु मौज में हुजनि, आनंद में हुजनि, ख़ुशि रहनि, सभु पंहिंजी मौज में हुजनि। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिसाबु आहे, पंहिंजी पंहिंजी मौज में रही हर को। त जेकर मां कंहिंखे दुख नथो ॾियां, मां समानता भाव में हलां थो, त मुंहिंजो बि केरु लॻभॻि बुरो न कंदो। लॻभॻि माना पूरो ई केरु बुरो न करे सघंदो। कंहिंखे ताक़त ई कान्हे जो मुंहिंजो बुरो करे सघे। हिकिड़ी ॻाल्हि मां हाली चवां थो, अखरनि खे न वकीलनि वांगुरु पकड़ंदा तॾहिं बि ॻाल्हि काई सम्झ में अची सघंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम, श्री राम। चओ कहिड़ी ॻाल्हि थो चवां?
भाई मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कई त मां जेकर सुठो थो हलां त मूंसां केरु ख़राबु न हली सघंदो, भले हले न, हली सघंदो ई न। भाई तव्हांखे ख़राबी मुंहिंजी करणी आहे, भले कयो, पर तव्हां करे सघंदा ई न। इन जी माना सम्झो था, तव्हांखे ताक़त न आहे जो मूंसां ख़राबु हली सघो, न हली सघंदा। तव्हां मूंसां सुठो ई हलंदा, इहा ॻाल्हि पकी आहे। बाक़ी ईअं केरु चए साईं आऊं त सुठो हलंदो आहियां, पर मूंसां वरी साईं अॼुकल्ह ज़मानो आहे न, माण्हू वरी हर को मूंखे ई वरी दॿाईंदो आहे, मूंखे ईअं चवंदो आहे। हर कंहिंजी आदत आहे, उहो आदत सां त मां ॿधल न आहियां, पर जेका क़ाइदे जी ॻाल्हि आहे उहा सही सिधी आहे। ऐं ॿियो वरी छा आहे, माण्हूअ खे न सुठी ॻाल्हि कॾहिं सम्झ में न ईंदी आहे। हिकिड़ी माता खे 3 पुट हुआ, छा चयमि, 2 उन चयो न मञींदा। कथा इहे सभिनी ॿुधल आहे, पर सम्झण लाइ थो ॿुधायां, प्रेम सां चओ श्री राम। हिकिड़े पुटु जेको मञींदो हो, जेको शेवा कंदो, उन खां कुझु घटा वधी थी पई त मां उनखे चयो पुट ख़्यालु करे कोन थो हली, नुक़सानु करे छॾी, हीअं कई, मिड़ई कुझु चयईंसि। तॾहिं थोरी देरि खां पोइ मां थधी थी त चईं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, 2 पुट तुंहिंजो चयो त न मञींदा आहिनि, तोसां ख़राबु बि हलंदा आहिनि, तोसां विढ़ंदा बि आहिनि, तोसां ख़राबु बि हलंदा आहिनि, तोसां विढ़ंदा बि आहिनि, तोखे घटि वधि बि चवंदा आहिनि, ऐं घणे उबतो सुबतो बि हलंदा आहिनि, नुक़सान बि कंदा आहिनि। तूं उन्हनि खे त चवंदी कान्हे, आऊं पाण तुंहिंजी शेवा कयां, तुंहिंजे चए में हलां, तोसां प्रेम सां हलां, तंहिंखां पोइ बि मूंखे थी चई। उन माउ छा जवाबु ॾिनो, मूंखे ॿुधाईंदा? हा भाई, चईं पुट तूं मञी थो तॾहिं तोखे चवां थी, तव्हां न सुठो हलो था तॾहिं भॻवानु तव्हांखे सुठी तरह सां ॾिसे थो। छा चए भाई, तव्हांखां वरी काई ख़राबी न थिए, पर असांखे सुबती ॻाल्हि में उबती सम्झ में अचे त पोइ छा कजे। साईं टेऊंराम साहिब जो जीवन हिकिड़ो अहिड़ो हो जे ब्रह्मदर्शी हा, ब्रह्मद्रष्टा हा, ब्रह्म खे ॾिसंदा हा, ब्रह्म विद्या जा ॼाण हुआ, त उन्हनि छा कयो, शहर छॾे करे जंगल में वञी रहिया ऐं सर्दी गर्मी खे सहन कयो। उते जंगल में वञी सर्दी गर्मी सही करे छा कंदा हा, उहे लिखंदा, तो अंतर्मुख अभ्यास कयो, अंतर्मुख अभ्यास कयो, ऐं काम क्रोध की नाश कयो, तो अंतर्मुख अभ्यास कयो, ऐं काम क्रोध की नाश कयो, तो ध्रुव भगत जान ध्यान धर्यो दातारा, तो ध्रुव भगत ज्ञान धर्यो दातारा, वञा तो तां बल बलहारा, वञा तो तां बल बलहारा, मुंहिंजा सतगुर दीन दया दयाल, मुंहिंजा सतगुर दीन दयाल, सदा कृपाल, सदा कृपाल, टेऊंराम प्यारा, वञा तो तां बल बलहारा, वञा तो तां बल बलहारा। ब्रह्म ज्ञान जी हिकिड़ी ॿी बि ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे, उहो सदाईं पंहिंजे आत्मा जे आनंद में, आत्मा जे अभ्यास में माण्हू रहंदो आहे, अंतर्मुख रहंदो आहे। छो जो उनखे अंदर में आनंद अचे थो, अंदर में परमात्मा खे ॾिठई, परमात्मा सभिनी हंधि आहे, अहिड़ी काई जॻह कान्हे जिते परमात्मा न हुजे। तव्हां में बि आहे, मूं में बि आहे, पर मूंखे ॾिसणो आहे, ऐं तव्हां में ॾिसां की पाण में ॾिसां। पहिरीं मां पाण में ॾिसंदुमि, पोइ मूंखे सभिनी में नज़र ईंदो। जेसि ताईं मूं पंहिंजे पाण में न ॾिठो आहे, तेसि ताईं सभिनी पासे मूंखे परमात्मा नज़र न ईंदो। पर सभिनी में ॾिसण खां पोइ बि जे तव्हांखे बि मकान आहे ऐं मूंखे बि मकान आहे, ऐं कहिड़े मकान में रहंदुमि? तव्हांखे बि मकान आहे, सुठो आहे, मूंखे बि आहे। सम्झो मूंखे झूपड़ी आहे, तव्हांखे सुठो मकान आहे, भले झूपड़ी आहे त मूंखे रहणो किथे पवंदो? जंहिंखे जहिड़ो आहे हर कंहिंखे पंहिंजो। त पंहिंजे दिलि में परमात्मा तव्हां सभिनी जी आहे, पंहिंजे दिलि वारे परमात्मा जो ध्यानु कबो न भाई। इहा ॻाल्हि जॾहिं सम्झ में अची वेंदी आहे, हिकिड़ो वरी महात्मा हिकिड़ी थोरो फेराए करे सम्झाए पियो। चई भाई ॾिस, बड़ौदे में घणेई माण्हू आहिनि,
पर तुंहिंजा 25-50 मिड़ई सुञाणप वारा उन्हनि सां सुठो हल, ॿियनि सां जीअं खपई तीअं, ॿियनि सां हलंदो ई कोन्हे। हाणे बड़ौदे में केतिरा बि माण्हू 20 लख माण्हू सम्झो हुजनि, 40 लख हुजनि, मूंखे ख़बर न आहे घणा आहिनि, पर तव्हांजा 20 माण्हू सुञाणप वारा हूंदा, उन्हनि सां तव्हां सुठो हलो, ख़राबु न हलिजो। खणी भई को घणो सुञाणप वारो त 200 ॼणनि सां सुठो हलिजो, ॿियनि सां जीअं खपेव थी थिए, ॿियनि सां। पर कहिड़ा जेके तव्हांजे 200 वेझा हुजनि, छाजे जेके तव्हांजे नज़दीक जा हुजनि, जेके तव्हांजे वेझा हुजनि, जेके तव्हांजे कार वहिंवार में गॾु ईंदा हुजनि, उन्हनि सां ख़राबु न हलिजो। ॿियो जंहिंसां खपे वञी ख़राबु हलो, तव्हांखे मोकल आहे। छा चयमि? हेतिरी कमाल जी ॻाल्हि आहे। ख़राबु हलो न, कोई चिंता जी ॻाल्हि न आहे, पर जेके तव्हांजा भई वेझे में वेझा आहिनि, नियरेस्ट आहिनि ऐं थोरा डियरेस्ट आहिनि, उन्हनि खे थोरो भई प्रेम ॾिजो न। ॿियनि सां भले वञी ख़राबु हलो न, चिंता न कयो, पोइ तव्हांखे ॾाढो आनंदु अची वञे। त साईं टेऊंराम साहिबु ईअं हूंदा हुआ, अंतर्मुखी अभ्यास कंदा, काम क्रोध खे परे हटी करे। ॿियो वरी छा कंदा हुआ? पंहिंजे ज्ञान में भरपूर हूंदा हुआ, पंहिंजे ज्ञान जे में जेका उन्हनि जी निष्ठा हुई सा पकी हुई। कीअं हुई? तो व्यास मिसल विद्वान हुए, तो व्यास मिसल विद्वान हुए, गुण ज्ञान हुंदे निर्माण हुए। तो व्यास मिसल विद्वान हुए, गुण ज्ञान हुंदे निर्माण हुए। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां खां थो पुछां। रावण जो भाउ कुंभकर्ण ताक़त में त खोड़ घणो हो। रावण चए सेना वठी वञ, चई सेना मूंखे छा कंदी, सेना हुनखे खपंदी न हुई, अकेलो ई हो। उनखे कावड़ ईंदी हुई कि न ईंदी हुई, ईअं थो पुछां। हो ज्ञानवान हो कि अज्ञानी हो? कोई ब्रह्म ज्ञानी कोन हो, कोई ब्रह्म विद्या पढ़ियल कोन हो। ये वेद शास्त्र ईंदा हुआसि, सभु कुझु ॼाणो हो, पर सॼो ॾींहुं सुम्हियो पियो हूंदो हो। पर केरु कुझु बि करे हुनखे कावड़ मिड़ई न लॻंदी हुई। जेकर कावड़ न लॻेसि त केरु बि अचे, चई छोटे मोटे बांदरों को मारने से मेरा क्या होगा, कहाँ है राम? चई तव्हां बांदर न कमां घुसी वञी, चई तव्हां वञी लय कयो, मूंखे तव्हांजी परवाह आहे कोन्हे। तव्हां हुजो ऐं तव्हांजे अॻियां 5 नंढड़ा ॿार 5-8 साले जा हुजनि, कलाक ॾेढ तव्हां सां मस्ती कनि, वेठा हुजो तव्हां बि मस्तीअ में, 5-8 साले जा ॿार हुजनि, पोइ को तव्हांखे धकु हणे, कोई ॿार, कोई तव्हांखे मुख हणे, कोई तव्हांजी टोपी लाहे, केरु तव्हांखे कीअं करे ॻाल्हाए, केरु तव्हांखे कीअं करे ॻाल्हाए। तव्हांखे कावड़ लॻंदी कि प्रेम हूंदो? जी, तव्हांखे मन में ख़ुशी हूंदी कि थोरो दुख थींदो भई ॿार? मां साम्हूं वेठो हुअसि हिकिड़ो, त हुन चयसि त अड़े तूं त बांदर पियो लॻी, तूं बि बांदर थो लॻी वॾे खे, पर हुनखे अर्जे जीअं थो चई, ईअं चइबो आहे, पर हुनजो ॿार जो कंहिंखे दिलि में थियो कोन। त कुंभकर्ण त एॾी ताक़त वारो हो, त उन अॻियां सभु 5-8 साल जा ॿार, कावड़ लॻंदी कान हुअसि। असां न लाचार हूंदा आहियूं, कमज़ोर हूंदा आहियूं, उनखे कावड़ लॻंदी आहे। ताक़त हुजे पोइ वरी उन ॿार ते छा वेही कावड़ कबी, केरु करे ई न। साईं टेऊंराम जा त असां सभु ॿार आहियूं न, हुनखे कोई असांजी घटावती सम्झ में ई न आहे। हल भई सभु हिकिड़ी ॻाल्हि आहे, साधु हुजे या चोर हुजे, हुनखे त समानता सां ई हलंदा हुआ न। त उहे कीअं हूंदा हुआ, वॾा विद्वान हूंदा हुआ, मान हूंदे, केॾो बि मान हुजे, पर ॿारनि जे अॻियां कहिड़ो मान आहे। ॿार त टोपी 100 दफ़ा पिया लाहींदा, घणेई ॿार ईंदा आहिनि, पोइ मुंहिंजे अची करे पहिरीं हीअ टोपी लाहींदा आहिनि। हिकिड़ो वरी मूंखे तॾहिं जॾहिं शुरू में चोटी हूंदी हुई, है न, पोइ चोटी बि अचे कि नंढड़ो छोकिरो, चई मेरे को अच्छी लगती है, अच्छी लगती है, तूं बि रखो भला, ॿियो छा कयो, उनखां विढ़ूं छा, उन ॿार सां केरु विढ़ंदो छा। पर सही सिधी ॻाल्हि आहे त असांजे मन में इहा ॻाल्हि कॾहिं ईंदी जॾहिं असांजे मन में एतिरी ब्रह्म दृष्टि अचे। त उहो साईं टेऊंराम साहिबु कीअं हूंदा हुआ, भक्ति ऐं शक्तिअ जा भंडार हूंदा, अपार भक्ति हुई, अपार शक्ति हुई,
उनजी अॻियां असांजी ताक़त काई ॻाल्हि न हुई, तॾहिं कावड़ कॾहिं कंदा ई न हुआ। तो व्यास मिसल विद्वान हुए, गुण ज्ञान हुंदे निर्माण हुए। हिकिड़ो कोई 40-50 साले जो बुढ़ड़ो पीरसन हो, 40-50 साल के 60 साल जो हूंदो। वो गायन जी शेवा कंदो हो। वो खीर ॾुही करे पोइ ऐं पाण पी छॾियो उन बाल्टीअ मां, जूठो थी वञे, वरी ओतिरो पाणी विझी वरी भंडार में ॾेई वञे। संत पकड़ियसि, चई साईं ॾिसो तव्हांजो माण्हू गायन जी शेवा ते रखियो अथव, खीर पाण थो पी वञे, बाल्टी जूठी, संतन खे उहो जूठो खीर पीआरे ऐं मथां वरी पाणी ॿियो विझी थो अचे। साईं जन पुछियोसि ईअं कंदो हुई? चई पोइ मूंखे खीर ॾींदा आहिनि छा? चई न ॾींदा आहिनि त चई तव्हां ॾियो छो कोन था हिनखे खीर? साईं जन खे कावड़ मिड़ई न लॻी, पाण त कीअं कावड़ कयूं। ख़ैर पोइ साईं जन चयसि त तूं भाई सुठो कोन थो हली, तो वञो माउ वटि, कावड़ एतिरी कंदा, वञो माउ वटि। त उहो हली आयो, हेठि अची बीहो। 5 मिंट खनि थिया, साईं टेऊंराम चयो हुनखे चयोसीं थी हली बि वियो हली, माना केॾा उपते सुपते पासे न हली वञे, केॾा वियो ॾिसूं त सही। त दरबार मथे हूंदी त परियां ॾिठो त परियां कोन, उन ॾाकड़ जे हेठि बीठो आहे। अड़े अञा हिते बीठो आहीं? साईं जी पुछियोसि, अड़े अञा हिते बीठो आहीं? त उहो छा पियो चए, साईं खे छा चई? छा चई भाई? चई तुंहिंजी साहिबी आहे छा? नाम ॾेई चेलो बणाए वञो मां वटि। छो वञा? चई हलिया भई हलिया। साहिबी कंहिंजी हुई? महापुरुषनि में इहा समदृष्टि हूंदी आहे। कावड़ तव्हां बि न कंदा अहिड़ी ॻाल्हि ते, पर हेॾो सिक हुजे, प्रेम हुजे, एॾी श्रद्धा हुजे, विश्वास हुजे, केरु कंदो कावड़? बाबा कावड़ बावड़ जो सुवाल ई कोन्हे। त साईं टेऊंराम साहिब कीअं हूंदा? भक्ति ऐं शक्ति ऐं भंडार। तो व्यास मिसल विद्वान हुए,